बीबी जे शान में मूं क़सीदो लिखियो आहे ज़िंदगी में पहिरियों दफ़ो। उम्मीद आहे त ज़रूरु तव्हांखे पसंदि ईंदो। तुंहिंजो दर सखी फातिमा, तुंहिंजो दर सखी फातिमा, सैयदा तुंहिंजो दर सखी फातिमा, तुंहिंजो दर सखी फातिमा, या सैयदा तुंहिंजो दर सखी फातिमा, तुंहिंजो दर सखी फातिमा, तुंहिंजे दर झुकन था अंबिया, तुंहिंजे दर झुकन था अंबिया, या सैयदा तुंहिंजो दर सखी फातिमा, तुंहिंजो दर सखी फातिमा, मुस्तफा जी लाडली तूं, मुस्तफा जी लाडली तूं, मादर हसनैन फातिमा, मादर हसनैन फातिमा, या सैयदा तुंहिंजो दर सखी फातिमा, तुंहिंजो दर सखी फातिमा, तुंहिंजो रुतबो छा बयान थे, तुंहिंजो रुतबो छा बयान थे, आला तुंहिंजो शान फातिमा, आला तुंहिंजो शान फातिमा, या सैयदा तुंहिंजो दर सखी फातिमा, तुंहिंजो दर सखी फातिमा, या सैयदा तुंहिंजो दर सखी फातिमा, तुंहिंजो दर सखी फातिमा, शान तुंहिंजो छा लिखे फैज़ान, शान तुंहिंजो छा लिखे फैज़ान, तुंहिंजो रुतबो आला फातिमा, तुंहिंजो रुतबो आला फातिमा, या सैयदा तुंहिंजो दर सखी फातिमा, तुंहिंजो दर सखी फातिमा, या सैयदा तुंहिंजो दर सखी फातिमा, तुंहिंजो दर सखी फातिमा। यकीनन जॾहिं बि पाण कुझु बि लिखंदा आहियूं त उहा फीलिंग हूंदी आहे ऐं इंसानु जेको आहे सो जेको महसूसु कंदो आहे दिलि जी गहराइनि सां, त पोइ उनखे उहो जेको आहे सो उन कोरे कागज़ ते लिखे थो ऐं बयानु करे थो। त इहा हिकिड़ी सुठी हैबिट बि हुजे थी, पर उनजी हिकिड़ी ख़ूबसूरती पंहिंजी आहे। तव्हां लिखंदा कयो ऐं सुठो तव्हां लिखो था, आराम आराम। ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू फर्स्ट टाइम लिखे थो या थोरो स्टार्टिंग में लिखंदो आहे त हुनखे थोरो चेक बि कराइणु घुरिजे, ऐं ॿियो आराम आराम सां पुख़्तगी ईंदी आहे। हिकदमि त कोन पाण जेको आहे न एक्सपर्ट थी वेंदा आहियूं। चवंदा आहियूं न त जॾहिं माण्हू एक्सरसाइज कंदो आहे त बॉडी बिल्ड आराम आराम सां थींदी आहे। इंसान जा जेके स्किल्स हूंदा आहिनि उहे बि ईअं ई आराम आराम सां बिल्ड थींदा आहिनि, ऐं हर माण्हू में को न को स्किल हुजे थो, का न का ख़ूबसूरती हुजे थी, उनखे पाण तराशणु घुरिजे। कोशिशि कजे त उन्हनि तमामु शयुनि ते कमु कजे ऐं तव्हां यकीननि सुठो लिखी सघो था। अॼु जे